वैसे वाक़े ॿुधाईंदा हलूं त ॾखण जी सरकारी अस्पताल जी इमारत तबाहाली जो शिकार है। अस्पताल में दवाउनि जी खोट हुअण सबब शहरी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे शकील धारे जो। ॾखण में करोड़े रुपयनि जी लागत सां ठहियल सरकारी अस्पताल जूं 3 इमारतूं भूत बंगलनि जो ॾेख ॾियण लॻियूं आहिनि। ॾखण जी सरकारी अस्पताल अवाम लाइ बेलाभ बणियल आहे। उन हवाले सां शहरनि आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ॾखण शहर में को कार हादसो थिए थो, मोटरसाइकिल हादसो थिए थो त उहे 10 किलोमीटर परे मदे जी ऐं रते देरे वञंदा। ॾखण शहर जी हॉस्पिटल आहे उन में अमलो कोन्हे ऐं डॉक्टर MBBS कोन्हे, लेडी हेल्थ वर्कर कोन्हनि ऐं उन खां पोइ स्वीपर बि कोन्हनि। उन खां पोइ मेडिसन बि न आहे त पोइ मेडिसन जे करे काफ़ी माना जेके पेशेंट अचनि था उहे मोटी था वञनि, उहे प्राइवेट अस्पतालनि में था वञनि। अगर रोड हादसे में को शदीद ज़ख़्मी तो थे तो उनके काई सहूलत एमरजेंसी जी नथी मिली सके, छो तो कोई डॉक्टर ना है हिते, कोई एमरजेंसी ना है, काई भी लेडी हेल्थ वर्कर ना है, स्टाफ ना है। मुतालबो था कि उन्हनि खां त बाबा हेॾे भी थोड़ो ध्यान ॾेई तहां असांजी थोड़ी माना ॾखण जी जेकी हॉस्पिटल आहे उनके बेहतर बनायो। डिस्पेंसर तकरीबन 1.5 साल 2 साल थिया आहिनि रिटायर थी वियो आहे। अब्दुल फताह चनो मदे जी जो हो रिटायर थी वियो आहे ऐं डॉक्टर रमज़ान शरीफ़ में 4 महीना मोकल ते विया। उन खां पोइ हिते डॉक्टर कोई भी कोन्हे। हिन वक़्तु अवेलेबल न डॉक्टर आहे न डिस्पेंसर आहे। अवां शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिंजो चवणु आहे त शहर जी अस्पताल अवाम लाइ बेलाभ बणियल आहे। अस्पताल में अमले, दवाउनि ऐं ॿियनि बुनियादी सहूलियतुनि जी खोट सबबि इलाइक़े वासी किलोमीटर परे ॿियनि अस्पतालुनि ॾांहुं वञण ते मजबूर आहिनि। उन्हनि सिंध हुकूमत ऐं सिहत खाते जी वज़ीर अज़रा पेचो खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी अस्पताल में अमलो मुक़ररु करे दवाऊं ऐं ॿियूं सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। शकील धारे जो, आवाज़ TV न्यूज़, ॾखण।